औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, प्यारा दोस्तों, आज अवां खे एक इंतहाई ज़बरदस्त शइ ॿुधायां थो। अजाइबात क़ुरान मझां आहे, याने उहा आहे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी ॿुधायल दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अल्लामा मुहम्मद बिन समाक रहमतुल्लाह अलैह हिकु वॾा जलीलुल क़दर मुहद्दिस ऐं करामत वारा वली हुआ। हिकु भेरे पाण सख़्तु बीमार थी पिया त संदन अक़ीदतमंद संदन पेशाब खणी हिकु नसरानी तबीब वटि थे विया। रस्ते में खेनि हिकु तमामु घणी ख़ूबसूरत पोशाक वारो बुज़ुर्ग मिलियो, जंहिंजे बदन मां बहितरीन ख़ुशबू अची रही हुई। तंहिं फरमायो त तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो? उन्हनि अर्ज़ु कयो त हज़रत मुहम्मद बिन समाक रहमतुल्लाह अलैह सख़्तु तकलीफ़ वारा थी पिया आहिनि। संदन ही कारूरो असां फलाणे तबीब वटि खणी वञी रहिया आहियूं, जीअं हू उन मां संदसि बीमारी जो अंदाज़ो लॻाए इलाज करे सघे। इहो ॿुधी उन बुज़ुर्ग फरमायो, सुभान अल्लाह, हिकु अल्लाह ताला जे वली जे लाइ तव्हां हिकु अल्लाह ताला जे दुश्मन खां मदद था वठणु वञो? कारूरो उछले वापसि वञो ऐं मुहम्मद बिन समाक खे चओ त दर्द वारी जाइ ते क़ुरान पाक जी आयत वबिल हक़ अंज़लनाहु वबिल हक़ नज़ला पढ़ी दम करे। इहो फरमाए बुज़ुर्ग ग़ाइब थी वियो। उन्हनि माण्हुनि वापसि थी हज़रत मुहम्मद बिन समाक सां अची समूरी हक़ीक़त बयानु कई त पाण दर्द वारी जाइ ते हथु रखी आयत शरीफ़ जे उन्हनि ॿिनि जुमलनि खे पढ़ियो त ख़ुदा पाक जी कुदरत कामिला सां खेनि फ़ौरन आराम मिली वियो। पोइ हज़रत मुहम्मद बिन समाक फरमायो त अव्हां खे ख़बर आहे त उन क़ुरानी वज़ीफ़े ॿुधाइण वारा बुज़ुर्ग केरु हुआ? उन्हनि माण्हुनि अर्ज़ु कयो त असां उनखे कोन सुञातो। पाण फरमायाऊं त उहे बुज़ुर्ग हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम नबी हुआ। ही हवालो आहे मदारिक तंज़ील जुल्द 2 सुफ़ो 330। त मुंहिंजा साईं, क़ुरान पाक जी आयत जो इहो नंढड़ो हिसो हर मर्ज़ जी दवा ऐं मुजर्रब इलाज आहे। मर्ज़ जी जाइ ते हथु रखी पढ़ियो वञे त बीमारी छॾे वञे थी, लेकिन शर्त ही आहे जो पढ़ंदड़ शरीयत पाक जो पाबंद हुजे, सच ॻाल्हाईंदड़ ऐं हलाल खाईंदड़ हुजे। बिना शक शुबे जे ही आयत शिफ़ाए इमराज़ लाइ क़ुरान मजीद जे अजाइबात मझां आहे। वल्लाहु ताला आलम। सल्लल्लाहु ताला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा साईं, उन जी सिलसिले में अर्ज़ु त अॼु जो तरक़ी याफ़्ता ऐं साइंस जी पैदावार इंसान यकीनन हिन क़ुरान करीम जे अजूबे खे पढ़ी एतबार न कंदो। उन जा 2 सबब आहिनि। छो त अॼु जे इंसान जी ख़ुराक हलाल न आहे, उन जी ज़बान सची न आहे ऐं हू शरीयत पाक याने आफ़ाक़ी दस्तूरुल अमल खां वांझल आहे, जंहिं सबबु उन जे अखियुनि ते पर्दा ऐं दिलि जे आईने ते कारठ ऐं अक़ुल ते ऊंदाही चढ़ियल आहे। दौलत जी ड्रोड़, उहिदनि जे नशे, महलनि जे ऐश, गाॾियुनि ऐं नौकरनि जी घणाई, औरतुनि जो हुस्न, इक़्तिदार जी हवस में ॿुॾी वियल मुसलमान क़ुरान करीम जहिड़े कीमिया जे नुस्ख़े खे
हिकु आम मज़हबी किताबु सम्झी उनजी अहमियत खां कोहें दूरि थी चुको आहे ऐं सभिनी मर्ज़नि ऐं मुश्किलातनि जो वाहिद हल फ़क़ति दौलत खे ऐं सभिनी ख़ुशियुनि जो घर हिन दुनिया जे जहान खे सम्झी वेठो आहे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हिन क़ुरान पाक जी आयत ऐं सॼे क़ुरान मञा फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं क़ुरान पाक जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा आयत सगोरी हिकु दफ़ो आउं वरी ॿीहर अव्हांखे ॿुधायां थो त वबिल हक़ अंज़ल ना हो वबिल हक़ नज़ला। इहा आयत सगोरी तव्हां 7 दफ़ा पढ़ी कंहिं बि दर्द वारी जाइ ते दम कंदा त इनशा अल्लाह ताला मुंहिंजो कामिल यकीन आहे त उहो दर्द रफ़ो थी वेंदो इनशा अल्लाह ताला। त मुंहिंजा साईं हिन क़ुरान पाक जी नंढड़ी आयत मां फ़ाइदो वठी हिन मिसकीन खे बि दुआउनि सां नवाज़ींदा। ही तव्हांखे क़ुरान पाक जे अजाइबात मंझां हिकिड़ो अजाइब ॿुधायो आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।